अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु मां आहियां फराशा। नाज़रीन, सिंध में तेज़ बरसात जे वसकारे रोड रस्ता ॿोड़े छॾिया। कराची ऐं हैदराबाद समेत अक्सर शहरनि में ककर कड़काट करे वसी पिया। सवें फीडर ट्रिप थियण सबबि बिजली बंदि थी वई। मौसलाती निज़ाम दरहम बरहम थी वियो। SS न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि कराची में बरसात सबबि रस्तनि ते पाणी बीहजी वियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक शदीद मुतासिर थी आहे। कराची में 250 खां वधीक फीडर बंदि थी विया। केतिरनि ई इलाइक़नि में रोडनि रस्तनि ते गोॾे जेॾो पाणी बीहजी वियो। हैदराबाद में शदीद गर्मीअ खां पोइ ककर कड़काट करे वसी पिया। 1 कलाक खां वधीक जी तेज़ बरसात रोडनि रस्तनि खे तला बणाए छॾियो। कासिमाबाद, लतीफ़ाबाद, हुसैनाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में बिजली बंदि थी वई। बरसात खां पोइ सवें माण्हुनि तफ़रीगाहनि जो रुख़ कयो। ॼामशोरो में अलमंज़र ते वॾी तादाद में माण्हुनि पहुची मौसम जो मज़ो वरितो। कुनरी, शहदादपुर, टंडो आदम, ॼाम नवाज़ अली, झोल, फैज़गंज, कोट लालू, 60 मील, करूंडी, मातली ऐं भरपासे तेज़ वसकारो थियो। जुमशाही कोहिस्तान में तूफ़ान खां पोइ ज़ोरदार बरसात सबबि इलाइक़ो पाणीअ हेठि अची वियो। गढ़ी असन, टंडो ॼाम, ॼामशोरो, कोटड़ी, मनहड़ो, सोनहरी फार्म, कमर आबाद, बोदलो, ॾाहिरी, चंदासिंग चौदगी ऐं ॿियनि इलाइक़नि में पिणु तेज़ बरसात सबबि हेठाहीं वारा इलाइक़ा पाणीअ हेठि अची विया। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।